अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको कुछ तुंहिंजे परवरदिगार जे तरफ़ां तोखे नाज़िल थियो आहे उहो ॿियनि ताईं पहुचाए ऐं दुश्मननि जी मुखालिफ़त जी कुछ बि परवाह न कर। ऐं जेकरे तूं ईअं न कयो त तो उन जो पैगाम न पहुचायो, यानी तो अल्लाह जी अता कयल रिसालत जो हक़ अदा न कयो ऐं अल्लाह तोखे माण्हुनि खां बचाईंदो, पनाह ॾींदो। यानी हाणे तूं हर इंसानी शिर खां महफूज़ रहंदे ऐं तोखे को बि नुक़सान न पहुचाए सघंदो ऐं न वरी काफ़िरनि जूं साज़िशूं तोखे ज़रर पहुचाए सघंदियूं। बेशक अल्लाह काफ़िर क़ौम खे हिदायत सिधी राह नसीब न कंदो आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहले किताब खे चओ त अव्हां कंहिं बि राह यानी कंहिं बि शइ ऐं कंहिं बि दीन ते न आहियो जेसी ताईं अव्हां तौरेत ऐं इंजील ऐं जेकी तव्हां ॾांहुं तव्हां जे रब तरफ़ां नाज़िल कयो वियो आहे उन ते पूरी तरह अमल करे उन खे क़ाइम न करियो ऐं जेके तुंहिंजे रब तो ॾांहुं नाज़िल कयो आहे उन्हनि काफ़िरनि जी सरकशी ऐं कुफ्र में ज़रूर इज़ाफ़ो कंदो। तंहिं करे तू उन ई काफ़िर क़ौम जी हालत ते अफ़सोस न कर। तहक़ीक़ जिन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं जेके उन ते नाज़िल थियो उन ते ईमान आंदो उहे खणी यहूदी हुजनि या साबई हुजनि या ईसाई, जेको बि अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं ते ईमान आणींदो ऐं नेक अमल कंदो त उन्हनि लाइ कंहिं बि क़िस्म जो खौफ़ भउ या डपु ॾाउ न आहे ऐं न उहे गमगीन थींदा। हिन आयत खे सम्झण लाइ ॾिसो सूरह बक़रा जी 62 आयत नंबर। बेशक असां बनी इसराइल खां पक्को वाइदो वरितो हो त हू ईमान अमल ऐं रसूल जी अताअत ऐं नुसरत जा पाबंद रहंदा ऐं उन्हनि ॾांहुं मुसलसल केतिरा ई पैगंबर मोकिलियासूं। पोइ जॾहिं बि वटनि को रसूल अहिड़े हुकुम सां आयो जेको संदन मर्ज़ीअ या दिलनि नथे चाहियो त यहूदियुनि किन रसूलनि खे कूड़ो कयो ऐं किन नबियुनि खे क़त्ल कयो ऐं उन्हनि गुमान कयो हो त उन्हनि जी का बि आज़माइश न थींदी, उन करे हू अंधा ऐं ॿोड़ा बणिजी विया। वरी बि अल्लाह खेनि माफ़ कयो, लेकिन पोइ बि मंझाइनि घणा बेतर बुग़्ज़ कीनी हसद ऐं नफ़ाक़ जे करे हक़ खां अंधा ऐं ॿोड़ा थिया। अल्लाह संदन करतूतनि खे चङी तरह ॾिसी रहियो आहे। बेशक उहे कुफ्र करे चुका जिन चयो त मरियम जो पुटु मसीह त अल्लाह आहे, पर यादि रहे त मसीह खुद चयो हो त ए यहूदियो अल्लाह जी बंदगी करियो जेको मुंहिंजो बि रब आहे ऐं अव्हां जो बि रब आहे। बेशक जंहिं बि अल्लाह सां कंहिंखे शरीक कयो उन ते अल्लाह यकीनन जन्नत हराम करे छॾी आहे ऐं उन जी जाइ दोज़ख आहे। अहिड़नि ज़ालिमनि जो को बि मददगार न हूंदो। यकीनन उहे बि काफ़िर थी चुका जिन चयो त टिन मां टियों आहे, यानी ईसाईन जे अक़ीदे मुताबिक पीउ पुटु ऐं पाक रूह या अल्लाह ताला ईसा अलैहिस्सलाम ऐं बीबी मरियम इलाह यानी महबूद आहिनि। हालांकि हिकु अल्लाह या हिकु महबूद खां सवाइ ॿियो को बि महबूद न आहे ऐं जेकॾहिं उहे माण्हू उन चवण खां बाज़ न आया त मंझाइनि जिन कुफ्र कयो आहे तिन खे ज़रूर ॾुखोईंदड़ अज़ाब पहुचंदो। पोइ छो न त अल्लाह जे दर तौबा कनि ऐं ख़ाइस माफ़ी तलब कनि ऐं अल्लाह त बेहद बख़्शणहार ऐं निहायत रहम करण वारो आहे। मरियम जो पुटु मसीह सवाइ हिकु रसूल जे ॿियो कुझु बि न आहे। यकीनन ख़ाइस अॻु ॿिया केतिरा ई रसूल गुज़री चुका आहिनि ऐं संदन वालिदा हिकु सची बानी हुई। उहे ॿई ॿियनि इंसाननि वांगुरु ताम खाईंदा पीअंदा हुआ। ऐं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिस त असां उन्हनि लाइ कीअं न निशानियूं हक़ीक़तूं ऐं दलील बयान करियूं था, पर पोइ बि हू केॾांहुं जो केॾांहुं उबता फेराया ऐं भटकाए पिया वञनि या संदन मत मारी वञे थी। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त छा तव्हां अल्लाह खां सवाइ उन्हनि जी इबादत करियो था जिन खे न की तव्हां लाइ को नुक़सान जो इख्तियार आहे ऐं न वरी के नफ़े जो, ऐं अल्लाह ई खूब ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त ए अहले किताब पंहिंजे दीन में नाहक वधाव न करियो ऐं न उन्हनि माण्हुनि या क़ौमुनि जी ख़्वाहिशनि जी ताबेदारी करियो जेकी अॻु में आई ऐं न रुगो पाण गुमराह थी चुका आहिनि पर ॿियनि केतिरनि खे बि पिणु गुमराह कयो अथनि ऐं हू सिधी राह खां गुमराह थी विया या भटकी विया आहिनि।